नाइनटीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेहड़ खां ख़बर ॾींदा हलूं त मेहड़ जे मुस्तफा क़ालोनी गाहु महेसर रोड वटां नामعلوم हथियार बंदन वापारी ऐं टेक्सी ड्राइवर नज़ीर ॿगहयो खे हथियारनि जे ज़ोर ते यगमाल बणाए खेसि GLI कार BHR 756 समेत अगवा करे विया आहिनि। हथियार बंदन खेसि तशद्दुद बाद मोरो भरिसां उछलाए विया आहिनि। संदसि कार काई विया आहिनि। बाद में मक़ामी माण्हुनि खेसि बेहोशी जी हालत में मोरो अस्पताल आंदो, जंहिं बाद खेसि मेहड़ तालका अस्पताल आंदो वियो। होॾां मेहड़ थाणे ते वाक़े बाबति इतला ॾिनो वियो। तालका अस्पताल मेहड़ में वापारी ऐं टैक्सी ड्राइवर नज़ीर ॿगहयो ॿुधायो त नामعلوم हथियार बंदन खेसि गाही महेसर रोड वटां पंहिंजे होटल ॿाहिरां मूंखे हथियारनि जे ज़ोर ते राति देर सां कार समेत अगवा करे विया। तशद्दुद बाद मूंखे मोरो भरिसां रस्ते ते उछलाए विया आहिनि। मक़ामी माण्हुनि मूंखे मोरो अस्पताल आंदो, बाद कार काए फरार थी विया आहिनि। वाक़े जी इतला बाद वॾे तादाद में ॿुगिया बिरादरी जा माण्हू तालका अस्पताल पहुची बदअमनी ऐं वाक़े ख़िलाफ़ एहतजाज ऐं नारेबाज़ी कंदा रहिया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।